मेहर में उमिरबाब चांडियो जे क़त्ल थी वियल टिन गर्भातियुनि वारे वाक़िए खे 8 साल मुकमल थी विया। अॼु शहीदनि जी 8हीं वरसी उमिरबाब चांडियो जे मासात जे रोड हादसे में फ़ौत थियण सबबि वरसी सादगी सां मल्हाई वेंदी। यादि रहे त 17 जनवरी 2018 ते उमिरबाब चांडियो जी टिन गर्भातियुनि ॾाॾे यूसी चेयरमैन रईस करमला चांडियो, वालिद चांडिया, तमनदार काउंसिल जो बानी तमनदार मुख्तियार चांडियो ऐं चाचो काबुल चांडियो खे संदनि घर अॻियां क़त्ल कयो वियो हो। टिन क़त्ल जो केस MPA नवाब सरदार ख़ान चांडियो, MPA नवाबज़ादा बुरहान ख़ान चांडियो समेत 7 जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो हो, जेको हिन वक़्तु दादू जे क्रिमिनल मॉडल कोर्ट में हली रहियो आहे। केस में 2 MPAs ऐं चांडिया क़बीले जा नवाब जवाबदार हुजण सबबि केस हाई प्रोफाइल बणिजी वियो आहे। आवाम जूं नज़रूं उन केस जे फ़ैसिले जो मुंतज़िर आहिनि। उमिरबाब चांडियो जे गर्भातियुनि जी हर साल वॾे पैमाने ते वरसी जी तक़रीब थींदी आहे, पर हिकु हफ़्तो अॻु उमिरबाब चांडियो जे मासात मेहरान चांडियो जे रोड हादसे में फ़ौत थियण सबबि वरसी सादगीअ सां मल्हाई वेंदी। वॾा उमिरबाब चांडियो, तमनदार सदाम हुसैन चांडियो ऐं परवेज़ चांडियो जी अॻुवाणी में मज़ारनि ते हाज़िरी भरे गुलनि जी चादर चाढ़ी वेंदी। जीअं त अॼु मंझंदि 2 वॻे उमिरबाब चांडियो अहम प्रेस कॉन्फ्रेंस पिणु कंदी।